शिकारपुर में ज़ाहिद हुसैन आगाणी की खबर मूजिब डिप्टी कमिश्नर शिकारपुर शकील अहमद अबड़ो, चेयरमैन लाड़काणो बोर्ड ख़ालिद हुसैन महर ऐं एसी आरफा बतूल सां गॾु 11 ऐं 12 क्लास जे इम्तिहाननि जो जाइज़ो वठण लाइ शहर के मुख़्तलिफ़ सेंटरनि जो दौरो कयो। हुन गर्ल्स कॉलेज, हायर सेकेंडरी स्कूल हाजी फ़तेह मोहम्मद ओस्तो, सिटी स्कूल ऐं लखी जा स्कूल जो दौरो कयो। दौरे दौरान 3 कापी केस पकड़िया विया ऐं 3 मोबाइल फ़ोन ज़ब्त कया विया। हुन मौक़े ते DC चयो त सिंध हुकूमत जे हिदायतनि ते इम्तिहाननि के कापी कल्चर खां पाक ऐं शफ़ाफ़ बणाइण लाइ सख़्त क़दम खयां पिया वञनि त जीअं शागिर्द पंहिंजे सलाहियतनि खे अॻिते वधाइनि। नाज़रीन, डिप्टी कमिश्नर शिकारपुर शकील अहमद अबड़ो, चेयरमैन लाड़काणो बोर्ड ख़ालिद हुसैन महर ऐं एसी आरफा बतूल सां गॾु 11 ऐं 12 क्लास जे सालियानी इम्तिहान जो जाइज़ो वठण लाइ शहर के मुख़्तलिफ़ सेंटरनि जो दौरो कयो।